नाज़रीन वाक़िआ आगाह कंदासीं। तेल जे अघनि में वार-वार ट्रांसपोर्ट जा भाड़ा बि वधी विया आहिनि। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल इंट्रा-सिटी बस ओनर्स जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान कयो वियो आहे। गुड्स ट्रांसपोर्ट बि भाड़ो न वधाइण ते फीता रोक जी धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनियुनि जो हंगामी इजलास थी रहियो आहे। ज़रीन वाजिब इजलास में तेल जे अघनि में वाध खां पोइ ट्रांसपोर्ट भाड़ा वधाए छॾिया आहिनि। आगाह कई विया आहे तेल जे अघनि में वार-वार ट्रांसपोर्ट जा भाड़ा बि वधी विया आहिनि। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल ऐं इंट्रा-सिटी बस ओनर्स जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान कयो वियो आहे। गुड्स ट्रांसपोर्ट बि भाड़ो न वधाइण ते फीता रोक जी धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनियुनि जो हंगामी इजलास थी रहियो आहे। ज़रीन वाजिब इजलास में तेल जे अघनि में वाध खां पोइ ट्रांसपोर्ट भाड़ा वधाए छॾिया आहिनि। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल इंट्रा-सिटी बस ओनर्स जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान कयो वियो आहे। आगाह कई विया आहे गुड्स ट्रांसपोर्ट बि भाड़ो न वधाइण ते फीता रोक जी धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनियुनि जो हंगामी इजलास थी रहियो आहे। ज़रीन वाजिब इजलास में तेल जे अघनि में वाध खां पोइ ट्रांसपोर्ट भाड़ा वधाए छॾिया आहिनि।